सिंध जे माण्हुनि जी पखी पखण ऐं जानवरनि सां मुहबत बेमिसाल आहे। हू पखियुनि जूं हयातियूं बचाइण लाइ पंहिंजी जान जोख़म में विझण खां बि नथा लवाइनि। शहीद नाज़िम जोखियो जी परॾेही पखियुनि लाइ ॾिनल लाज़वाल क़ुर्बानी कंहिंखां घुझी आहे। हुन महिमान पखियुनि जूं हयातियूं बचाइण लाइ बाअसर माण्हुनि सां महाॾो अटकायो ऐं हुननि जे हथां शहीद थी वियो। कुझु ॾींहं अॻु सिंध जे माण्हुनि इहे मंज़र बि ॾिठा जॾहिं नौशरो फिरोज़ में पुलिस अहलकारनि सख़्त थधि बावजूदु गंदे पाणीअ जे गटर में लही उते फाथल गुलरनि जूं हयातियूं बचायूं। भिरिया रोड में बि अॼु अहिड़ा ई मंज़र उन वक़्तु ॾिसण लाइ मिलिया जॾहिं हिकु पखी बिजलीअ जे तारनि में फासी पियो। तारुनि में फाथल पखीअ जी हयाती बचाइण लाइ वापडा मुलाज़िम अनवर ऐं यूनिस कीरियो खंभे ते चढ़ी विया ऐं पखीअ खे बचाए वरितो। तारुनि में फाथल पखी आज़ादु थियण बैदि हवा में उॾाम भरे निकिरी वियो। वाक़े वारे हंधि मौजूदु शहरिन वापडा जे ॿिन्ही मुलाज़िमनि खे शाबाश ॾिनी ऐं चयो त पखीअ खे बचाईंदड़ ॿिन्ही मुलाज़िमनि खे ज़िलई इंतिज़ामिया तरफ़ां को इनाम मिलणु घुरिजे।